अरे अंधो तो नहीं थी वियो रे, ॾिसी करे नथो हली सघे। सॉरी वॾा, गलती थी वई। अॼु यार को मनूस गंजो अलाए कहिड़ो पिड़ पइजी वियो, कमु लॻंदो अलाए ना। माफ़ी थो घुरां, मूंखे माफ़ करे छॾ। हाल हाणे हाल टर अखियुनि खां परे थी ऐं वञी कंहिं अखियुनि जे चङे डॉक्टर खे ॾेखार, कुझु चश्मो लवाए अखियुनि खे। अरे बटन वारो मोबाइल, हे कहिड़े कंजूस सां सुबुह सुबुह सां मां हथ अड़ायो। बाज़ार में 300-400 में विकजी वेंदी। ख़ैर आई हो वञी विकणा थो। सिज जेॾो चढ़ी आयो आहे, ख़बर न पई आहे। 4 मज़ूर अचणा हुया, अञा तक न आया। खैर त आहे, कमु करणो आहे, हे 10 फुट खॾो हणणो आहे। अलाए छा थींदो पिया, समझ न ईंदी पई आहे असांखे त। अस्सलाम वालेकुम ठेकेदार साहब। वालेकुम सलाम। अची वई बा? ॿिया मज़ूर काथे आहिनि तुंहिंजा? ॿिया मज़दूर मूंखे त तव्हां कोन चया, बाक़ी तव्हांजो पंहिंजो कमु आहे, घुरायो उन्हनि खे। काथे आहिनि? मोबाइल ले भला मां कॉल करां हिकिड़े खे। छा थी वियो यार मोबाइल अलाए काॾे। हा यार गंजो मूंखे मिलियो हिकिड़ो, रस्ते में सुञो टकरियो तो उहो फुरे विया। छा ते मोबाइल के हाणे कम कार भला मोबाइल पोइ शाम लभदासीं पियो। छा में वॾनि ठेकेदारनि जा साहबनि जा मुंडे न भरनि। हे वठ त गरी पंहिंजी मां वञाए थो उनजी काॾ। बी मां ॻाल्हि ॿुध कम कर, पोइ शाम तक मोबाइल मां लभी ईंदुमि। अरे भाई मज़ूर त अॼु विया हलिया। अॼु हे हिनजो मोबाइल गुम थी वियो आहे। ॿिया चवंदा मां मथे में सूर आहे, कोई चवंदो मूंखे जंग में दर्द आहे, कोई चवंदो मां कुराड़ी बीमार आहे। हिते कमु करणो। ख़ैर त आहे, मां बि 3 ॾींहं खनि सां सुबुह खां वठी ॾिसंदो ईंदो आहियां। तूं मुंहिंजी काढ लॻो आहे, जाॾे वेंदो आहियां मां उॾी तूं फिरियो भॻो बीठो आहे। तोसां छा मसलो आहे? उते बि तूं मज़दूर खे ॼाणी घुरिजी टकर हणी हज पंहिंजी सफ़ाई ॾेखारे आयो आहीं। ॾिढ फुटिया, तूं सभु कुझु ॾिसी वठितो आहे। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, कंहिंखे ॿुधाइजांइ न। पर हिकिड़ी शर्त ते मां कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि, तूं मूंखे पंहिंजी शागिर्द बणा। अच्छा, मां तोखे शागिर्द बणायां पंहिंजो? इन कम में कुटको पवंदो आहे। जंहिंजूं असां जेबां साफ़ कंदा आहियूं न, कंहिं माल उहे असांजे मथां हथ साफ़ कंदा आहिनि। ही मार बि खवणी पवंदी आहे, कुटको थींदो आहे। मूंखे लॻे कोन थो त तूं मार खाइण जे क़ाबिल आहे। ॾिढ फुटिया, तूं त भॼी बि कोन सघंदे। उस्ताद तुझे हूंदे मूंखे कुटको बि क़बूल आहे, पर तूं मूंखे पंहिंजी शागिर्द बणा। यार इनखे ख़बर ई कोन्हे, मुंहिंजो बि अॼु पहिरियों ॾींहुं आहे। मां हिकु आं, 2 थी वेंदासीं, पोइ त वरी कमु भलो आहे। हिकु हूंदो आहे, वरी 2 त सही 2 आहिनि न। जेकॾहिं तुंहिंजी ज़िद आहे त मां तोखे शागिर्द बणायां थो, हलिया मूंसां। अरे ख़बरदार ॾिढ फुटिया, कामयाब थियण जे लाइ उस्तादनि जे पोयां हलणो पवंदो आहे। अॻिना न थी, मुंहिंजे पोयां हल। उस्ताद पंहिंजी हथ जो सफ़ाई जो असांखे बि हुनर थोरो सिखाए यार। हराम खोर, पहिरियों ॾींहुं आहे तोखे, सबीर कर ने भागा। 2-3 ॾींहं गुज़रण तंडे मुंहिंजे अंदरि शैतानी खोपड़ी पयल आहे। सभु कुझु तोखे सम्झाईंदुमि। तूं उॿार न कर चंडरा। ओ उस्ताद, छा थियो? ओ ॾिस स्टेशन ते अमरा अचे थो, मूंखे बि पंहिंजे हथ जो सफ़ाई जो थोरो हुनर सिखार। तूं हिते वेही तमाशो ॾिस, मां पाणी जो कीअं मां जेब साफ़ थो कयांसि। हाणे तरीक़ो तूं समझ जाई। निभागा पोइते मूंखे पंहिंजो कमु करण ॾे। शिकार हथनि खां वेंदो पियो आहे। अरे अंधो त न थी वियो आहे? हे मुंहिंजी मिठाई या बोतल हारजी पिया, तूं भरे ॾे विया। सॉरी भाऊ, गलती थी वई, माफ़ी घुरां थो। बेचकर ज़मीन ते तोड़ा फाड़े हलंदो कर। शुकुर जो मुंहिंजो सामान बची पियो, न त छंड अहिड़ी ॾेवई आहे। बेचकर इन रस्ते सां मां टपंदुमि ई कोन, त पोइ तूं छंड कीअं ॾींदे? ॾिठो मुंहिंजो कमाल। वाह उस्ताद, सगरो हथ हणी आई यार तूं त। टच मोबाइल। वाह सही, वाह, मूंखे बि पंहिंजो हुनर सिखार। हाणे मां तुंहिंजी आज़माइश थो वठां। हे मां पंहिंजो मोबाइल जेब में विझां थो। मोबाइल जेब मां कढी वए न, तो पोइ तूं थी वेंदे कामयाब। पोइ तोखे मां शहर जी कॉलोनियुनि में मोकिले छॾींदुमि। ठीकु आहे? डन डन डन। ॾिसी करे नथो हली सघीं,
अकल जान भाकन जा जा हल हल माफ़ कयो माई जेकॾहिं इहो कामयाब थियो न हे हर कंहिं जा जेब साफ़ कंदो मां ऐस सां घर में वेही करे कमाईंदुमि खाईंदुमि हाँ, मोबाइल हणी वियो नी भागो ॾिड फुटिया मोटिया तूं कामयाब थी वियो कामयाब मां तोखे पंहिंजी शागिर्दी में रखे छॾियो आहे वयो रे वयो लुटजी न वियुमि बर्बाद थियुमि सॼी महिनत मुंहिंजी अजाई थी वई मोबाइल ई हणी वियो ॾिड फुटियो मोगे जी मार क्या बना चाह रहा